ॼामशोरो शहर भरिसां ॻोठ अब्दुल्ला चावड़ो जो ट्रांसफार्मर गुज़िरियल 20 ॾींहनि खां सड़ियल हुजनि करे ॻोठाणा सख़्त परेशान खे मुंहुं ॾेढ लॻा। ॻोठाणनि जबल ख़ान, जमाली, अशरफ कंबरानी, इरफान मल्ला, रज़ामुन चांडू, बुला ख़ान बिरोही ऐं ॿिनि SDO ॼामशोरो ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते ॻोठाणन अवामी आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 20 ॾींहनि खां ॻोठ जो ट्रांसफार्मर सड़ियल आहे। SDO ट्रांसफार्मर ठहिराइण एवज़ 80,000 रुपयनि जी रिश्वत तलब करे रहियो आहे। रिश्वत न ॾियण करे ट्रांसफार्मर नथो लॻाए ॾिनो वञे। हुन चयो त गुज़िरियल 20 ॾींहनि खां ट्रांसफार्मर न हुअण सबबु पीअण जे पाणी जी पिणु शदीद खोट थी वई आहे, जंहिं सबबु हू अज़ाबारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। रमज़ान महीनो बीठो हिकिड़ो पर फेस हिकिड़ो 11,000 जो उतो कढी छॾे, उतो कढी छॾे। झटका ॾींदे ॾींदे असांजा चावड़ा ॻोठ में 7 ट्रांसफार्मर हिकिड़े ओ झटके में सड़ी विया। हींअर हिकिड़ो ई ट्रांसफार्मर एरियो आहे 50-60 मीटर। 20 ॾींहं 22 थी विया आहिनि, असांजी बिजली बंदि आहे। असांजा बचड़ा परेशान, हिकिड़ा बीमार पिया आहिनि अस्पतालुनि में, हिकिड़ा उन्हनि जे लाइ न पाणी आहे न का शइ आहे, जेको वॾो मसइलो आहे असांजो। बराए महिरबानी असां सां इंसाफ़ कयो वञे। ही असांजा बिल भरीनि, असांखे डिडक्शनूं हणनि, उन हूंदे बि असां सां वॾो ज़ुल्म ऐं नाहक लॻो पियो आहे। एस्क्वायरनि जे पंहिंजे ग़लती तहत 11,000 वोल्टेज करंट टुटण सबबु ई ट्रांसफार्मर मतिलबु डैमेज थियो आहे। सो माना हाणे 80,000 ख़र्च था ॿुधाइनि। असां ॼामशोरो इंतिज़ामिया खे इहो अपील कंदासीं त असांजो बिजली बहाल कई। हुन तक जे MNA, MPS ऐं वापडा जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त SDO ॼामशोरो खां पुछाणो करे ॻोठ जी बिजली बहाल कराई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk